त PS40 ते हारायल PP उम्मीदवार नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA उम्मीदवार के तलब कयो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल सखर जे GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ ऐं ॿियनि खे 26 अप्रैल ते तलब करे वरितो आहे। अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। PS40 ते हारायल PP उम्मीदवार नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA उम्मीदवार के तलब कयो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल सखर जे GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ ऐं ॿियनि खे 26 अप्रैल ते तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त PS40 ते हारायल PP उम्मीदवार नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA उम्मीदवार के तलब कयो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल सखर GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ ऐं ॿियनि खे 26 अप्रैल तलब करे वरितो आहे। हिकु भेरे ॿीहर नाज़ खे अहम ख़बर जे हवाले सां आगाह कयूं पिया। PS40 ते हारायल PP उम्मीदवार नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA उम्मीदवार के तलब कयो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल सखर GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ ऐं ॿियनि खे 26 अप्रैल ते तलब करे वरितो आहे। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। PS40 ते हारायल PP उम्मीदवार नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA उम्मीदवार के तलब कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ख़ुदा ॾिनो काछई खां। ख़ुदा ॾिनो काछई, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, इलेक्शन ट्रिब्यूनल आहे सखर उन पारां सांगढ़ जे तक PS40 ते PS40 ते हारायल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं अॻूणे महीने नवीद डेरो जी दरख़्वास्त ते GDA जे खटियल उम्मीदवार गुलाम दस्तगीर उर्फ नाना राजड़ समेत लाॻापियल धुरियुनि खे 26 अप्रैल ते ॿुधणी लाइ तलब करे वरितो आहे। वकील शेर अली भेण मार्फत नवीद डेरो पारां लिखत में ट्रिब्यूनल खे दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिंमें धांधली तोड़े बेक़ाइदगी जो इल्ज़ाम लगायो वियो हो। फ़िरियादी धुर पारां मॾियल इल्ज़ामनि जे सिलसिले में ॿिन्ही धुरियुनि खे जेको आहे सो तलब कयो वियो आहे। पर GDA जो जेको कामयाब उम्मीदवार आहे गुलाम दस्तगीर राजड़, उहो उमिरि जी शहादत हासिल करण लाइ वियल आहे। संदसि हाज़िरी जेको आहे सो गैर मुमकिन आहे। उन सिलसिले में फ़िरियादी जेको आहे नवीद डेरो उन ॿुधायो त घुर्बल समूरा दस्तावेज़ मुकमल आहिनि ऐं खटियल उम्मीदवार जो जेको कामयाबी जो नोटिफिकेशन आहे उहो रद्द करायो वेंदो। ॿिए पासे गुलाम दस्तगीर राजड़ जो चवणु आहे त इल्ज़ाम बिल्कुलु ग़लति आहिनि ऐं अवाम जी ताक़त सां असां खटिया आहियूं ऐं इल्ज़ामनि जो जेको आहे सो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। ख़ुदा ॾिनो काछई।